कीअं था ॾिसो सूबनि बि मुतालबा कया वफ़ाक़ मंझराइण लाइ कोशिशूं कयूं छा सूबा हाणे सभु राज़ी थी विया बजट अचे पई रिलीफ ऐं समूरी सूरत हाल ते ताईं छा था ॾिसो? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मुश्किल हालतूं आहिनि खिते जी सूरत हाल जेकी आलमी सूरत हाल आहे उन में मुश्किल फ़ैसिला करणा पवनि था। पर जेकी तव्हां ॻाल्हि कई सूबनि जे हवाले सां तव्हां अॼु ॾिठो त प्राइम मिनिस्टर साहिबु जेको सो ख़िताब बि कयो उन में उन ॿुधायो ऐं समूरनि सूबनि जी मुशावरत सां ऐं हमांगीअ सूबनि ऐं वफ़ाक़ जे विच में फेडरेशन तॾहिं मज़बूत थींदी आहे जॾहिं उन जूं चारई इकाइयूं मज़बूत हूंदियूं आहिनि ऐं जेके बि मामला हुआ सूबनि जे विच में उन्हनि जी मुशावरत सां उन्हनि जे राज़पे सां हिन बजट खे ठाहियो वियो आहे। जेके NFC जे हवाले सां जेको सूबनि जो शेयर आहे जेके वसीला आहिनि ऐं उहे बि को बि अहिड़ो को फ़ैसिलो न कयो वियो ऐं मां सम्झां थो सूबे जी सिंध सूबे जे हवाले सां तव्हांजो बि सूबे सिंध सां तालुक़ु आहे मुंहिंजो बि सिंध सां तालुक़ु आहे सभु रज़ामंदी सां फ़ैसिला थिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त जेको बजट में सिंध जे लाइ बि सखर हैदराबाद मोटरवे लाइ बि पैसा रखिया विया आहिनि ऐं उनजो आगाज़ इनशाला हिन साल ई थींदो ऐं ॿियो बि PSDP में सिंध जो जेको पीपल्स पार्टी सिंध हुकूमत जेकी डिमांड कई हुई उनजे डिमांड मुताबिक़ शेयर रखियो वियो PSDP फेडरल में बि सो इनशाला मुल्क जी तामीर ऐं तरक़ी लाइ ऐं अवाम जी बहितरी लाइ ही बजट सुठो हूंदो। आम आदमी ते या आम माण्हू ते को बोझ वधीक न पवंदो को वधीक उन ते टैक्सिस जो त जीअं अवाम अॻे ई परेशान आहे तेल जूं क़ीमतूं वधियल आहिनि जंगी सूरत हाल जे करे त का अहिड़ी महांगाई न थिए वधीक को टैक्स न लॻे। तनख़्वाहदार जेको तबिको आहे उन्हनि जी पघारूं वधाइण लाइ बि हुकूमत बिल्कुलु उन में बि ऐलान कंदी बजट में उन लाइ बि रिलीफ हूंदो। सो इन क़िस्म जा फ़ैसिला आहिनि इनशाला अवाम खे बजट अवाम दोस्त हूंदो ऐं को बि अहिड़ी सूरत हाल न हूंदी जंहिंसां आम आदमी जी माण्हू जी ज़िंदगी ते मुतासिर थिए।